पाणी का ख़बर वहां से शेयर कंदासीं। रिपोर्ट करे रहियो आहे मसूद अहमद बाजकाणी। सरकारी अस्पताल में दवा टेबलेट ऐं नंढनि ॿारनि लाइ आयल खुराक विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। वधीक असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे मसूद अहमद बाजकाणी। ॾिसूं था हिन वीडियो में। जी नाज़रीन, हिन वक़्तु मां मौजूदु आहियां सिविल अस्पताल तंगवाणी में, जिते आयल नंढे ॿारनि लाइ खाधो जेको विकिरो करे ॾिया रहिया आहिनि। सरकारी अस्पताल में हिन वक़्तु डॉक्टर बि कुझु बि न आहिनि, मरीज़ तड़पी रहिया आहिनि। हिन वक़्तु अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल। सर, जेको तव्हां हफ़्तो थी अचो त हिते तव्हांखे का शइ मिलियो आहे या न खाधो वाधो नंढे ॿार लाइ? मां चौथों चकर अचां थो। जावेद इमरान डाणी साईं अरसलाल सां मिलियो आहियां। कॾहिं चवंदो सूमर ते अचो, कॾहिं चवंदो पहिरीं ते अचो, कॾहिं चवनि था वरी ख़मीस ते अचो। मां नंढे मासूम ॿार खे खणी आयो आहियां। कहिड़ी गर्मी आहे, 50 डिग्री गर्मी आहे। तव्हांखे छा जा तरस ॾींदो रहो? कॾहिं चवंदा ख़मीस ते अचो, कॾहिं चवंदा सूमर ते अचो, कॾहिं चवंदा पहिरीं ते अचो। हीअ अस्पताल छा आहे? धमचकर आहे। अस्पताल सिर्फ़ु अमीरनि लाइ खुलियल आहे, असां ग़रीबनि लाइ न आहे।